ताला हिन कुरान शरीफ़ के नाज़िल करे उन में फरमायो त हे कुरान शरीफ़ रहमत भी अथव, ही कुरान शरीफ़ बरकत भी अथव, ही कुरान शरीफ़ शफ़ा भी अथव। कदी शफ़ा जिं तव्हां असां सम्झो आहे कुरान शरीफ़ के तो उनके हिकड़ी चोली आ बाज़ार में बी वठी जाऊंसि रखियो जारीअ में हुजे ई शफ़ा थींदी। जिं तव्हां असां सम्झो आहे त कुरान शरीफ़ असां इन जे करे आयो आहे त पलाल जे देरे ते इनखे रखूं हली करे, मच्छीअ जे फार्म ते, लूसण जी बारीअ ते। दुआ है अल्लाह असांखे सम्झ ॾे जो असां हिन कुरान शरीफ़ खे सुञाणियूं। तंहिंजे करे मां अर्ज़ु कयो त हे कुरान शरीफ़ असां ॾे इन जे लाइ न आयो आहे। ही कुरान शरीफ़ दाइमी ख़ैर अथव। अॼु जंहिं जगह ते जलसो थियो मेखो साहब अल्लाह उन जे क़ब्र जे मथां किरोड़िया रहमत नाज़िल करे जो गैर मुस्लमान भी उनजी तक़रीर ॿुधी करे मुसलमान थींदा। तंहिंजे करे ये कुरान शरीफ़ छा आहे दाइमी ख़ैर अथव। तंहिंजे करे उलमाए करामन ख़ैर जा ॿ क़िस्म लिखिया आहिनि। हिकिड़ो आम ख़ैर, ख़ैर ख़ैरात कईसीं, कंहिं मिसकीननि खे खाधो खारायोसीं, इहो बि सवाबु आहे, पर इहो उन ॾींहं जो सवाबु आहे, रोज़ सवाबु न मिलंदो। दाइमी ख़ैर चइबो आहे उनखे जो करे माण्हू हिकु दफ़ो सवाबु रोज़ मिले, इहो अथव दाइमी ख़ैर। औलाद खे क़ुरान शरीफ़ जी तालीम ॾियणु, पंहिंजी औलाद खे क़ुरान शरीफ़ जी तालीम ॾेई वियो, हदीस शरीफ़ क़ुरान शरीफ़ जी तालीम ॾेई वियो। इहो माण्हू पाण वीचारो तोड़े जो दुनिया जो जान छॾे वञे, इहो बि दाइमी ख़ैर अथव। अल्लाह उन जे क़ब्र जे मथां बि किरोड़िया रहमत नाज़िल कंदो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे लाइ लिखियो अथऊं त हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो गुज़र थियो हिकिड़ी क़ब्र जे मथां। नबी हो, अल्लाह उनखे ॾेखारियो, ॾिसे त उन क़ब्र वारे जे मथां अज़ाब थिए थो। वरी अॻिते हलियो वियो, वरी जॾहिं वापसि थियो त वरी गुज़र थियो उन क़ब्र जे मथां, वरी ॾिसे त उन क़ब्र वारे जे मथां वरी जन्नत में आहे, वरी जन्नत जूं नेमतां। अल्लाह हुन दुआ घुरी त रब हे बानो त फौत थी वियो आहे, अॻ में जहन्नम में हुयो, वरी हाणे जन्नत में आयो आहे, हिन अमल कहिड़ो कयो जो उन अमल जे करे जहन्नम मां निकिरी करे वरी जन्नत में आयो आहे त बानो त फौत थी वियो आहे। अल्लाह तबारक व तआला वही कयो त हे बानो गुनाहगार हो, जॾहिं वफ़ात करे पियो त हिन वीचारे जी हिकिड़ी वसियत कई पंहिंजी घरवारी खे। हिन जी घरवारी उमेदवारी, हिन पंहिंजी घरवारी खे वसियत कई त मां गुनाहगार आहियां, मौत मथां आहे, जेकॾहिं मां मरी बि वञा, जेको ॿार ॼमई उनखे हिन क़ुरान शरीफ़ जी तालीम ॾिजां। हे वीचारो गुनाहगार हो, फौत थी वियो, जहन्नम में हलियो वियो। उन जी घरवारी मुड़ुस जी वसियत मुताबिक़ जॾहिं उनखे ॿार ॼमियो, वॾड़ो थियो, पंध करण जहिड़ो थियो, उनखे वञी करे मस्जिद मदरसे में छॾियईं। जॾहिं उनजो ॿारड़ो मस्जिद मदरसे में वेठो, औज़ु बिल्लाह बिस्मिल्लाह पढ़ी हिन क़ुरान शरीफ़ जी तालीम शुरू कई। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त मां अल्लाह खे हया थो अचे जो हुन जो ॿारड़ो क़ुरान शरीफ़ पढ़े, मां हुन जे पीउ खे क़ब्र में जहन्नम जो अज़ाब कयां। तंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला मलाइकनि खे चयो, जहन्नम जे मलाइकनि खे त तव्हां हलिया वञो, हे बानो हाणे जन्नती आहे। जन्नत जे मलाइकनि खे हुकुम थियो त हिनखे जन्नत जा नेमतां जो हाणे। तंहिंजे करे जेकॾहिं तव्हां असां पंहिंजी औलाद खे क़ुरान शरीफ़ जी तालीम ॾिनीसीं, तव्हां असां हिन धरतीअ ते रहूं या न रहूं, अल्लाह तबारक व तआला असांखे उहो सवाबु क़ब्र में बि ॾींदो। असांखे कंहिं मस्जिद शरीफ़ ठाराई या क़ुरान शरीफ़ वठी करे मस्जिद मदरसे में ॾिनई, इहो बि दाइमी ख़ैर अथव। जीअं हे मदरसो मेखो साहब ठाहे वियो, पाण त वीचारो अल्लाह खे प्यारो थी वियो, पर अल्लाह तबारक व तआला उनजी क़ब्र जे मथां किरोड़िया रहमत अथव। जॾहिं बि को अची हिन मस्जिद में नमाज़ पढ़े या हिन क़ुरान शरीफ़ जो को दौर करे, ऑटोमेटिक उन्हनि माण्हुनि खे सवाबु मिलंदो। ईअं बि न त हिन मस्जिद में अचूं पुछूं त हीअ मस्जिद कंहिं ठाराई आहे, जंहिं क़ुरान ते दौर कंदा आहियूं उते छा ॻोठ में पुछंदा आहियूं त हे अॻ में बाबा ॿुधायो त हे क़ुरान कंहिं वठी ॾिनो आहे, ऑटोमेटिक सवाबु आहे। मस्जिद में नमाज़ पढ़ीसीं, उन मदरसे में ॿारड़ा पढ़नि था, कंहिं क़ुरान शरीफ़ जी तिलावत कई, ऑटोमेटिक उनखे सवाबु मिली वेंदो।
तोणे जो वीचारो उहो दुनिया जो जहान छॾे बि वञे तॾहिं बि अल्लाह तबारक व तआला हुनखे क़ब्र में बि सवाब ॾींदो। इमाम अहमद बिन हंबल जे लाइ लिखियो अथऊं त इमाम अहमद बिन हंबल अल्लाह तबारक व तआला जी उनखे ज़ियारत थी। अल्लाह जी ज़ियारत हीअं आम ज़ियारत वांगुरु न हूंदी आहे, उहा तजल्लियात हूंदी आहे। हे बि इमाम हो जॾहिं अल्लाह जी ज़ियारत थी हिनखे त हिन खे बि ख़्यालु आयो त जेकॾहिं हाणे अल्लाह तबारक व तआला जी ॿीहर ज़ियारत थी, मां अल्लाह खे अर्ज़ु रखंदुमि त रब दुनिया में कहिड़ी शइ आहे रब उन जे करण जे करे अल्लाह असां तुंहिंजे वेझा थियूं। कुदरत जो निज़ाम। वरी इमाम साहब खे ज़ियारत थी, इमाम साहब अर्ज़ु रखियो त रब दुनिया में कहिड़ी शइ आहे जो उन जे करण जे करे अल्लाह असां तुंहिंजे वेझा थियूं। इमाम साहब चयो त अल्लाह तबारक व तआला फरमायो त हे दुनिया में मुंहिंजो क़ुर अथव, जेको हिन मुंहिंजे क़ुर खे पढ़ंदो मां अल्लाह जे वेझो उहो बानो थींदो। इमाम साहब थो चए त वरी मां अर्ज़ु रखियो त रब जेको क़ुर पढ़े माना त जंहिंखे माना अचे त पोइ उहो तुंहिंजे वेझो थींदो, ऐं जंहिंखे माना न अचे त पोइ उहो तुंहिंजे वेझो न थींदो। तंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला इमाम साहब थो चए अल्लाह तबारक व तआला फरमायो त माना अचेव या न अचेव ख़ाली लफ़्ज़ पढ़ो था नी तॾहिं बि मां अल्लाह तबारक व तआला जे वेझा थींदो। तंहिंजे करे हे क़ुर शरीफ़ जे करे तव्हां असां पढ़ियोसीं, पंहिंजी औलाद खे पढ़ायोसीं, तव्हां असां हिन धरतीअ ते रहूं या न रहूं अल्लाह तबारक व तआला असांखे सवाबु क़ब्र में बि ॾींदो। असांखे सवाबु आहे इरादो पंहिंजी औलाद खे क़ुर शरीफ़ जी तालीम ॾींदासीं इंशा अल्लाह। जो पाण बि क़ुर शरीफ़ पढ़ंदासीं, पंहिंजी औलाद खे बि क़ुर शरीफ़ पढ़ाईंदासीं। इहो तहियो कयूं त घरों सुबुह सां दुनिया जे कम खे हथो अॻ में न लाहिणो, अॻ में हिन क़ुर शरीफ़ जी ज़ियारत करे दौर करे पोइ दुनिया जे कंहिं कमकार खे हथु लाहींदासीं। पर जेकॾहिं को अहिड़ो ॾींहुं आहे जंहिं चइबो आहे त जल्दी निकिरणो आहे, बि घटि में घटि यासीन शरीफ़ पढ़ी करे पोइ निकिरूं। तंहिंजे करे ईंदो आहे त जेकॾहिं को सुबुह सां यासीन शरीफ़ पढ़ी करे कमकार सां पोइ थो निकिरे अल्लाह तबारक व तआला सॼे ॾींहं जा कम हुन जे लाइ आसान करे छॾे थो। मुर्रू औलादकुम बिसलाते, पंहिंजी औलाद खे निमाज़ जो हुकुम कयो। 7 सालनि जी औलाद हुजे हुनखे चओ त निमाज़ पढ़ो, ऐं हालांकि 7 सालनि वारे ते निमाज़ फ़र्ज़ु न आहे। फ़र्ज़ु निमाज़ थींदी आहे बुलूगत खां पोइ, तव्हां त आदत पवे। पोइ हूअं बि ॾिठो अथव त इंसान खे जंहिंखे आदत इंसान खे आदत जेकी उज़बो थी वेंदी आहे। 7 सालनि जो ॿारु हुजे उनखे निमाज़ जी आदत विझी छॾियो, वॾो थींदो उन गुसाईंदो। पर जेकॾहिं 7 सालनि जो ॿारु हुजे असां उनखे होटल ॾेखायूं उहो वॾो थींदो मस्जिद ॾींदो। पोइ न पाण निमाज़ पढ़ूं न औलाद न घर जा भाती, पोइ असांजे घर में बरकत ईंदी, बीमारी वेंदी। तंहिंजे करे मुस्लमान ऐं गैर मुस्लिम में फ़र्क़ु बि इहो अथव। मुस्लमान निमाज़ पढ़ंदो आहे, गैर मुस्लिम निमाज़ न पढ़ंदो आहे। पोइ जेकॾहिं तव्हां असां बि निमाज़ न पढ़ूं पोइ मुस्लमान ऐं गैर मुस्लिम में फ़र्क़ु रहियो। तंहिंजे करे चओ इंशा अल्लाह पाण बि निमाज़ पढ़ंदासीं, पंहिंजी औलाद खे बि निमाज़ पढ़ाईंदासीं। ऐं रजब जो महीनो आहे, हिन महीने में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज ते विया हुआ। पोइ जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज ते विया तोहफ़े में शामिल हुई निमाज़। घणा वक़्त? 50 वक़्त। पोइ जॾहिं मूसा अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी चयो त मूंखे ख़बर आहे बनी इसराइल जी न पढ़ंदई निमाज़, तंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला खां कुझु तख़फ़ीफ़ कराए। पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विया, 5 माफ़ थियूं, 5 बाक़ी बचियूं 5। अल्लाह तबारक व तआला पैगंबर खे चयो त हे पैगंबर तूं पंहिंजी उम्मत खे चओ त पढ़नि 5 वक़्त, उनखे सवाब मां 50 वक़्त जो ॾींदुमि। आहे इरादो 5 वक़्त निमाज़ पढ़ंदासीं जो इंशा अल्लाह। ऐं जमीयत उलमा इस्लाम सां साथ बि निभाईंदासीं। आहे इरादो जमात सां साथ निभाइबो। ऐं इहे उलमा किराम बि तव्हां असांजे लाइ महिनत कनि था त हिन धरतीअ ते को इस्लामी इनकलाब अचे त ग़रीब को सुख जो साहु खणे। ऐं ॾिसो था त असांजे मुल्क में छा वहे वापराए थो। हाणे ताज़ो कराची में मदीना मस्जिद जे लाइ ॾिसो त असांजे मुल्क में छा फ़ैसिला अचनि पिया, जज साहब फ़ैसिला ॾियनि पिया। मदीना मस्जिद जे लाइ त 8 ॾींहंनि में हिन मस्जिद खे बिल्डोज़ करे छॾियो। छो जज साहब छा थी वियो आहे तव्हांखे? वरी उन जज साहब जी तक़रीर अथव त हिते पाकिस्तान में 400 खन प्लाट वठी करे उन में मंदर ठाराईंदासीं। छो हे पाकिस्तान आहे या हिंदुस्तान आहे? जॾहिं पाकिस्तान आज़ाद थियो उन वक़्त में इहो नारो लॻो हो त पाकिस्तान का मतलब क्या। पोइ चऊं था त हिन धरती जंहिं नारे ते पाकिस्तान आज़ाद थियो आहे हिन धरती ते कानून बि ला इलाहा इल्लल्लाह जो कानून हुजे। ऐं कंहिं आवाज़ बि न उथारियो त हे छा पियो थिए असांजे मुल्क में। हे मुस्लमाननि जो मुल्क आहे, हिंदुस्तान आहे हिते।
कहीं हुकूमत वारे कहीं बयान भी न ॾिनो ऐं असांजे उलमाए करामनि चयो त असां जान त ॾेई सघूं था पर मस्जिद शरीफ़ जी हिकिड़ी सिर खे बि हथ न ॾींदासीं। तव्हां केरु थींदा हो? हे तव्हांजे पीउ ॾाॾे जो मुल्क कोन्हे को त जीअं वणे तव्हांखे बयान जो। हीअ धरती रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ग़ुलामनि जी धरती आहे। जे हिन धरती ते कानून हलंदो त कानून बि अल्लाह जे रसूल जो कानून हलंदो। तंहिंजे करे मां अर्ज़ु कयो जो इंशाअल्लाह जमियत उलमा इस्लाम असां साथ निभाईंदासीं। ऐं इनकलाब अचे पियो, इनकलाब अचे थो। हाणे ताज़ो अफ़गानिस्तान में ॾिसो 42 मुल्क, अॻ में रूस जे दौर वारी ते छॾियो न ॻाल्हि खे। हाणे 42 मुल्क अफ़गानिस्तान जे तालिबान सां 20 साल उन्हनि माण्हुनि जंग लड़ी, पर उन्हनि 42 मुल्कनि खे अहिड़ो त सबक़ सेखारे छॾियऊं जो उन्हनि खे माउ जी थञ बि यादि ॾियाराए छॾियऊं त तव्हां केरु थींदा हो? मुस्लमाननि सां खाओ था। ऐं इंशाअल्लाह पाकिस्तान में बि इस्लामी इनकलाब अचे थो। हाणे ताज़ो 2.5 महीना थिया आहिनि, इलेक्शन थी आहे KPK में, सूबे सरहद में। सूबे सरहद जे अवाम इहो साबित करे ॾेखारियो आहे त असां जमियत उलमा इस्लाम सां गॾु आहियूं, असां इमरान सां गॾु न आहियूं। नारे तकबीर। उलमाए हक, उलमाए देवबंद, कायदे मिल्लत इस्लामिया हजरत मौलाना फजल रहमान, कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद सुमरो। नारे इंशाअल्लाह हाणे सिंध में भी इनकलाब अचे पियो। इंशाअल्लाह ईंदड़ इलेक्शन में चङनि भलनि भोतारनि जूं ज़मानतां भी ज़ब्त थी वेंदियूं। बाक़ी हिकिड़ी शइ यादि रखो त भोतारनि खे भी पधरा खपनि था त अल्लाह खे भी पधरा खपनि था। ईअं न थिए जो सुभाणे को भोतार अचे त हुनखे हथ ॿधूं था, हाज़ुर भोतार तूं असांजे बचनि ॿारनि जो मालिक आहे, जीअं तूं हुकुम कयो उएं कंदासीं। ऐं को मुला मौलवी अचे त हुनखे बि ख़ुशि करण लाइ चऊं था हाज़ुर साईं असां तव्हां जाऊं। जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला खे पधरा खपनि था, भोतार खे पधरा खपनि था त अल्लाह खे बि पधरा था खपनि। तंहिंजे करे ॿिनि दरनि जा बि न थियूं। हा, पोइ सिंधी में पहाको ॿुधो अथव त ॿिनि दरनि वारो न हेॾों जो अथव न होॾों जो अथव। तंहिंजे करे हिकिड़े दरवाज़े ते थी बीहो। बाक़ी इन नमूने जान छॾाइण जो तरीक़ो बि आसान अथव। चेहरे ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ॾाढी मुबारक रखो, मथे ते पटको ॿधो, घर में जमियत उलमा इस्लाम जो तव्हां झंडो हणो। मां स्टेज ते वेही करे तव्हांखे दावा सां थो चवां त भोतार असां ॾे तकींदो बि न त हे माण्हू मुंहिंजा थींदा। तंहिंजे करे हाणे असांजे इलाइक़े में को भोतार आयो कंहिं ॻोठ में, उते ॿियनि पार्टियुनि जा त झंडा लॻल हा, कुझु घर रखिया उन्हनि जमियत जा झंडा आया घर ते। भोतार लहण सां ई दान निकिरी वियो त हे कहिड़ा माण्हू आहिनि जंहिं जमियत जा झंडा आया आहिनि। भोतार छा थी वियो? जॻह में ॿियनि पार्टियुनि जा झंडा लॻल हा, तुंहिंजे सिहत ते को असरु न हो। जेकॾहिं जमात जा 2 झंडा लॻा आहिनि तुंहिंजे जिस्म जे वार बि कांडारजी विया आहिनि। छो? नारे तकबीर। जमियत उलमा इस्लाम सन्नी साउथ परवादी अब्दुल हादी एंड फरमान अली रियाज़ 0300 130 0300 उतों जे कंहिं दोस्त ॾे ञापो कयो अथऊं साहब चए थो मां मिली वञ मतां पोइ हिते का तकलीफ़ अचे। साहब चूड़ियूं असां बि न पातियूं आहिनि। हा, तंहिंजे करे जेकॾहिं तूं हिन धरती रहंदे हितों जो आहे त असां बि के कोटिया जा पठाण न आहियूं, असां बि हितों जा आहियूं। जेकॾहिं तोखे हिन धरती ते रहणो आहे त असांखे बि हिन धरती ते रहणो आहे। ऐं हिकिड़ी शइ मां ॿुधायां त उहे बि सम्झूं वेठा अथव। जमियत उलमा इस्लाम जो कारकुन जेकॾहिं कंहिं ॻोठ में 2 घर पैदा थियनि था त ईंदड़ इलेक्शन ताईं उते 20 घर ॿिया पैदा थी सघनि था। ऐं उहे सम्झनि था त जमियत उलमा इस्लाम जो कारकुन मरी त सघे थो पर पंहिंजे पार्टी खां सवाइ ॿिए हंधि फ़ैसिलो नथो करे सघे। जो इंशाअल्लाह हिते असां कंहिंजा ग़ुलाम बि न आहियूं। जे ग़ुलाम न आहियूं त चओ त ग़ुलामी जी ज़िंदगी बि न गुज़ारींदासीं। अल्लाह तबारक व तआला असांखे आज़ाद करे पैदा कयो आहे। पोइ जॾहिं आज़ाद हूं त चओ त आज़ादी जी ज़िंदगी गुज़ारींदासीं, ग़ुलामी जी ज़िंदगी न गुज़ारींदासीं। पर जेकॾहिं कि साईं सुभाणे मथां भोतार माराए छॾे माना त असांजो मौत भोतार जे हथ में आहे नी। ऐं पाण खे मुवहिदी या मुवहिदो ऐं देवबंदी वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं जेकॾहिं ॿियो कोई इहो अक़ीदो रखे त उनजे लाइ चवंदासीं त इहो मुशरिक आहे। जेकॾहिं तव्हां असां अक़ीदो रखूं त पोइ असां मुवहिद आहे। भला जेकॾहिं कंहिंजो मौत लिखियल बि हुजे भला हूअं न मरदासीं या हिते तव्हां वटि मौत न आहे, असांजे त माण्हू मरनि था।
मरदासीं नी पोइ 5 ॾींहं अॻे या 5 ॾींहं पोइ, पर जेकॾहिं चओ त इन रस्ते में असांजे मथां मौत आयो, उहो सौदो सस्तो आहे। ज़िल्लत जे ज़िंदगी खां चओ त इज़त जो मौत बहितर आहे। तंहिंजे करे जो इंशा अल्लाह जमियत उलमा इस्लाम सां साथ निभाईंदासीं। जाथे जमायत सॼो जो इंशा अल्लाह लब्बैक चई करे उते हाज़िर थींदासीं। बाक़ी असांजो कारकुन को निंधण को बि कोन्हे, मतां कंहिं भोतारा खे दिमाग़ में भूसो हुजे। हा, भोतारा जे करे तो असांजे कंहिं कारकुन ॾे मेरी अख सां ॾिठो, अख तो वटि बि न हूंदी। दुआ है अल्लाह तबारक व तआला तहां असांखे जमियत उलमा इस्लाम सां साथ निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग। अल्हम्दुलिल्लाह।